आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, शिकारपुर में अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त शिकारपुर बचायो तहरीक जी हलफ बरदारी तकरीब दुआ शादी हाल में थी गुज़री। तकरीब में डिप्टी कमिश्नर शिकारपुर काशिफ नबी खोड़ो, ASP सैयद फाज़िल शाह बुखारी समेत सियासी, समाजी, मजहबी, वापारी तंजीमुनि जे अॻुवाणनि, सहाफ़िन ऐं शहरिन वॾे तइदाद में शिरकत कई। होॾां शिकारपुर बचायो तहरीक जे नए मुंतखब बाटी चेयरमैन एडवोकेट अली असगर पहोड़, वाइस चेयरमैन एडवोकेट इलाही बख्श शेख, जनरल सेक्रेटरी अली अहमद बुरड़ो, जॉइंट सेक्रेटरी एजाज काके पोटरो, आफ़िस सेक्रेटरी असदुल्ला सुमरो, प्रेस सेक्रेटरी इरशाद आराएं ऐं ख़जानची ॾाढो ताहिर सुमरो, जिनके चेयरमैन इलेक्शन कमिश्नर प्रोफेसर प्रकाश लाल हलफ खणायो। शिकारपुर बचायो तहरीक जे दस्तूरी नस्बुल अगराज व मकासद जी पासदारी कंदे शिकारपुर बचायो तहरीक जे फैसलन ऐं पॉलिसिन जो पाबंद रहंदुसि। शहर ऐं शहरवासियुनि जी ख़िदमत लाइ शिकारपुर बचायो तहरीक जे फैसलनि मूजिब पाण पतोड़ींदुसि। शाह अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हामी रहे। आमीन। हलफ बरदारी तकरीब के अगुणे चेयरमैन शिकारपुर बचायो तहरीक अब्दुल वहाब कागज़ी, डिप्टी कमिश्नर काशिफ नबी खोड़ो, आपा नुगत मंगी, सैयद फाज़िल शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असीं सूबाई हुकूमत खां घुर कंदासीं त शहर जा बुनियादी मसइला तरजीही बुनियादनि ते हल कराया वञनि। ख़ासि करे शहर जे जर जो पाणी इंतिहाई बदबूदार थी वियो आहे, जेको इंसाननि जे पीअण जे क़ाबिल ई न आहे रहियो, जंहिंखे हल कराइण जी फौरी कोशिश कई वेंदी। तकरीब में अब्दुल वहाब कागज़ी, मियाँ ज़फ़र उल्वी, समीउल्ला शेख, ज़ाहिद बमरो, एहसान जेहो, अब्दुल गफ़ूर दायो, शौकत बलोच, ज़ाहिद हुसैन पहोड़, वहीद कुरैशी, मौलवी अब्दुल फ़ताह महर, सैयद राशिद अली शाह, आपा नगत मंगी, नौशाद भुट्टो, आगा असद पठान, सीनियर सहाफ़ी रहीम लाड़क, सच्चाई न्यूज़ जे डायरेक्टर कमांडो पंवर, माहिर कानून ऐं सीनियर वकील एडवोकेट अब्दुल कादिर अबड़ो, सीनियर सहाफ़ी ज़ख़्मी रशीद महर ऐं ॿियनि शिरकत कई। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में शिरकत कई। अॼु ही शिकार बचायो तहरीक जी नई मुंतखब बाडी जी हलफ बरदारी तकरीब हुई। साल 2021 जे लाइ असां इहो विचन कयो आहे त शिकारपुर शहर जी वालहाना ख़िदमत कंदासूं ऐं इंशा अल्लाह शिकारपुर जा जेके बि मसइला आहिनि, ख़ासि तौर ते जर जे पाणी जे हवाले सां हुजे, हेल्थ हुजे, एजुकेशन हुजे, अमन अमान हुजे, जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि उन जे लाइ इंशा अल्लाह असां फाइट अॻु में बि कई आहे, हींअर बि कंदासूं ऐं इंशा अल्लाह शिकारपुर शहर जे माण्हुनि जे उमेदनि ते पूरे लहण जी कोशिशि कंदासूं। असां बिना फ़र्क़ जे, बिना मतभेद जे ऐं बिना जो आहे सो दबाव जे इंशा अल्लाह शिकारपुर शहर जी अॻु में बि ख़िदमत कई आहे, हींअर बि ख़िदमत जो वचन कयो आहे ऐं इंशा अल्लाह इहा ख़िदमत जारी सारी रहंदी। ऐं इन में असां शिकारपुर शहर जे माण्हुनि जा निहायती थोराइता आहियूं, उन्हनि असां ते एतमाद कयो आहे ऐं उन्हनि जे साथ जी ज़रूरत आहे। उन्हनि जे साथ सां गॾिजी करे इंशा अल्लाह जर जे मसइले ते ख़ासि तौर ते अवलीन बुनियादनि ते जो आहे सो असांखे अदालतुनि में वञिणो पियो त अदालतुनि में वेंदासूं, सुप्रीम कोर्ट में वञिणो पियो त सुप्रीम कोर्ट में वेंदासूं। इंतिज़ामिया जेकॾहिं मसइलो ऐं गवर्नमेंट मसइलो हल कयो त असां बिल्कुलु जो आहे सो गवर्नमेंट जा थोराइता हूंदासूं। ॿी सूरत में असां अदालतुनि जा दरवाज़ा खड़काईंदासूं। अॻु में बि जो आहे सो अदालतुनि में विया आहियूं, हींअर बि अदालतुनि जा दरवाज़ा खड़काईंदासूं। जेतिरे ताईं शहर जे जर जो पाणी साफ़ु न थींदो, मिठो न थींदो, तेतिरे ताईं असां सुख जो साह न खणंदासूं। हेल्थ शिकारपुर जी बहितर न थींदी, तेतिरे ताईं ख़ामोशी न हूंदी। एजुकेशन ऐं अमन अमान हिन वक़्तु जेका शिकारपुर ज़िले जे अंदरि, शिकारपुर शहर जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल बिगड़ियल आहे, उन ते जो आहे सो असां अॻु में बि SSP साहब खे तवजा ॾियारियो आहे, DIG खे तवजा ॾियारियो आहे
ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन ते असां वरी तवजा ॾियारींदासूं। जेकॾहिं ज़रूरत पई त असां इंतिहाई क़दम बि खणंदासूं। उन जी ज़िम्मेवार जो आहे सो इंतिज़ामिया हूंदी। वॾी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शिकारपुर बचायो तहरीक गुज़िरियल 10 सालनि खां वठी इन शिकारपुर में कमु करे थी ऐं उन्हनि जी कामयाबी जी अलामत इहा आहे त अॼु पिंडाल जेको आहे सो भरिजी वियो आहे। मुख़्तलिफ़ बिरादरियूं, मुख़्तलिफ़ तंज़ीमूं, मुख़्तलिफ़ जमायतुनि जा माण्हुनि जी हिते शिरकत रही ऐं हिते हिननि जो जेको पंहिंजो मक़सदु ऐं प्लानिंग ॿुधाई उहा शहर जे लाइ इंशाअल्लाह बहितरीनु प्लानिंग आहे। शहर में सफ़ाई बि थींदी, अमन अमान बि थींदो, कब्ज़ा हटी वेंदा, मालनि जा वाड़ा निकिरी वेंदा, तइलीम बहितर थींदी, पाणी भलो थींदो, माण्हुनि खे इलाज जूं सहूलियतूं मिलंदियूं ऐं असां उमेद था कयूं त इंशाअल्लाह इहा शिकारपुर तहरीक अली असगर पौड़ साहब जे पंहिंजो ज़िम्मेदारीअ में उनजे चेयरमैनशिप में तरक़ी कंदो शिकारपुर शहर ऐं तव्हां सभु असां उनजा दुआगा आहियूं त अलाह ताला उनखे कामयाबु करे। असांजे शिकारपुर बचाव तहरीक जी 11वीं हलफ़ बरदारी तक़रीब जेकी मुक़ामी हाल में मुनक़िद कई वई, जंहिंमें असां पूरी कोशिशि कई आहे त हर नुमाइंदे शहर जे हर तबिके, हर मकतब फ़िक्र सां गॾिजी करे उहे असां सां ॿुधनि, असां उन्हनि खे ॿुधूं। हीअं त असांजे हमेशह इहा रवायत बि रही आहे त हर साल असां पंहिंजी जमहूरी अमल खे क़ाइमु रखंदे पंहिंजी इलेक्शन कराईंदा आहियूं ऐं उन में जेको बि दोस्त ईंदो आहे उन सां असांखे बचन हूंदो आहे, ओथ खणंदा आहियूं त उन सां असां सहकार कंदासीं ऐं गॾिजी हलंदासीं। उन में असांजो शिकार बचाव तरीक़े असुल मशून जेको आहे उहो आहे त अवाम जा मुतालबा पाण वटि रखी उहे ऑफिसरनि ताईं पहुचाए पुल जो किरदारु अदा कंदा आहियूं। जेतिरी असांखे कोशिशि थी सघंदी आहे असां उन्हनि जी निशानदी कंदा आहियूं। हर ऑफिसर सां उहो छो न पुलिस हुजे, छो न डी साहब जो ऑफिस हुजे, रेवेन्यू हुजे, छो न इरीगेशन हुजे, छो न तालीम हुजे, सिहत हुजे, उन्हनि जी निशानदी करणु असांजे वस में जेको आहे। ऐं मां सम्झां थो त ख़ुदि मां बि रहियो आहियां 3 दफ़ा चेयरमैन जे हैसियत में, हाणे बि एज़ अ वाइस चेयरमैन हुयुसि, त मक़सदु इहो आहे त असां आवाम जे भलाईअ ख़ातिर, आवाम जे भले ख़ातिर उन जे लाइ जेको कुझु थी सघंदो असां आईंदह बि इहो ई तरीक़ो कंदासीं। साईं अल्हम्दुलिल्लाह अॼु इहा जेका इलेक्शन थी आहे, अलाह जी महिरबानी सां जीअं दोस्तनि इहो अॻ में इहा शइ वाज़े कई त कोशिशि हमेशह असांजी इहा ई रही आहे त शिकारपुर बचाए तहरीक जे प्लेटफॉर्म ते जेतिरो थी सघे घणे खां घणी असां एफर्ट्स वठूं। असांजो कमु हूंदो आहे दाह कूक करणु, असां दाह कूक कंदासीं, असां ॻाल्हाईंदासीं, कंहिं बि मसाइल ऐं इशूज़ ते असांजो कमु इहो हूंदो त असां उनजी निशानदेही कयूं। इंशाअल्लाह ताला असांजी इहा कोशिशूं भरपूर कोशिशि हूंदी त असां हर मसइले ते ॻाल्हाईंदासीं, जेको बि मसइलो ईंदो इंशाअल्लाह ताला कोशिशि एफर्ट वठंदासीं। एज़ अ वाइस चेयरमैन इंशाअल्लाह ताला पंहिंजी पूरी पार्टीअ जे तरफ़ां इंशाअल्लाह इन ॻाल्हि जो अहद था कयूं त इंशाअल्लाह ताला असां भरपूर हुन जो साथ ॾींदासीं ऐं जेके बि मसाइल हूंदा उन ते इंशाअल्लाह ताला असां कोशिशि एफर्ट्स वठंदासीं। इंशाअल्लाह हलफ़ बरदारी तमामु सुहिणे नमूने सां पुरकार तक़रीब थी गुज़री ऐं जंहिंमें DC साहब असांजे शिकारपुर वासियुनि जे लाइ जेको हिकिड़ो सुठो पंहिंजो प्रोग्राम ॾिनो आहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला जेकर अमल कराए त शहर वासियुनि जो घणो कुझु बहितर थींदो। SP साहब बि तमामु घणो SP साहब बि तमामु घणो जेको आहे शिकारपुर जे लाइ असांजे भलाईअ लाइ ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं ख़ुशूसन शिकारपुर बचायो तहरीक जेको शहर जे लाइ पंहिंजो कमु करे रही आहे, असां उनखे जेको आहे जस्प ॾियूं था ऐं सलाम पेश कयूं था। खैर नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।